अस्सलाम वालेकुम। अच्छा, सुपर बेच में जनरल नॉलेज या जोग्राफ़ी जे हिकिड़े नए वीडियो तां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। असां पहिरियों ऑलरेडी एशिया ऐं अफ्रीका पढ़ी आया आहियूं। ठीकु आहे। एशिया ऐं अफ्रीका ते मुंहिंजा वीडियोज़ ठहियल आहिनि, स्टूडेंट सां शेयर बि कया आहिनि, फेसबुक ऐं यूट्यूब ते बि मुंहिंजे ख़्याल में शेयर कया आहिनि। सो इन करे फ़िलहालु मां हे एशिया ऐं अफ्रीका जा जेके लेक्चर्स आहिनि उहे ग्रुप में शेयर नथो कयां, या जेके मुख़्तलिफ़ फोरम्स आहिनि फेसबुक ऐं यूट्यूब वग़ैरह ते, छो जो ऑलरेडी पढ़ियल आहिनि। जेकॾहिं जेके स्टूडेंट इनरोल थिया आहिनि उनजा न आहिनि पढ़ियल, त हे जेके असांजा रेगुलर क्लासिस हूंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे नंबर 1 ते वॾो में वॾो कॉन्टिनेंट आहे इहो पढ़ंदासीं, उनखां पोइ हे पढ़ंदासीं, ऐं 3 नंबर ते असां यूरोप पढ़ंदासीं। ठीकु आहे। हाणे छो जो करे डेमो क्लास आहे, मां नथो चाहियां त जेके स्टूडेंट जंहिंजो ऑलरेडी हे ॿ पढ़ियल आहिनि त उन्हनि जे साम्हूं इहो लेक्चर अचे, इन करे नओं लेक्चर ठाहियूं था। बाद में जॾहिं रेगुलर क्लासिस स्टार्ट थींदा मंडे खां, त तव्हांखे हिननि जा लेक्चर बि मिली वेंदा। अच्छा, टोटली एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां वॾी महिनत करे सिर्फ़ु टू द पॉइंट ऐं स्पेसिफिक शयूं खणी करे तव्हांजे साम्हूं हलवो ठाहे पेश कंदो आहियां, त जीअं तव्हांखे एग्ज़ाम में परेशानी न थिए। ठीकु आहे। हाणे अॼु यूरोप जो असां जॾहिं हे कवर कंदासीं टॉपिक, उनखां पोइ यूरोप मां ऐं उन सां रिलेटेड जेके बि क्वेश्चन थींदा, उनखां अलावा एडिशनल इन्फॉर्मेशन बि तव्हांखे गॾु ॾींदो हलंदुमि, तव्हांजे लाइ इनशाला हलवो थी वेंदो। सो लेट्स स्टार्ट। हाणे यूरोप जेको आहे सेकेंड स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट आहे, सेकेंड लार्जेस्ट न बल्कि छा, सेकेंड स्मॉलेस्ट। 7 कॉन्टिनेंट आहिनि, ईअं सम्झो 6 नंबर ते हे आहे, एरिया जे लिहाज़ खां 6 नंबर ते वॾो में वॾो आहे, या हेठों जेकॾहिं चवंदासीं त सेकेंड स्मॉलेस्ट आहे। छो जो इन खां बि नंढो जेको आहे उहो कहिड़ो आहे, 7 नंबर ते ऑस्ट्रेलिया आहे। ठीकु आहे। हाणे ऑस्ट्रेलिया स्मॉलेस्ट थी वियो, स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट इन द वर्ल्ड पुछनि ऑस्ट्रेलिया, सेकेंड स्मॉलेस्ट पुछनि त छा आहे, यूरोप आहे। हाणे यूरोप जो एरिया केतिरो आहे, असांखे राउंड फिगर यादि करणी हूंदी आहे, एग्ज़ैक्ट कॾहिं बि पेपरनि में न पुछंदा आहिनि। 10.5 मिलियन स्क्वायर किलोमीटर। ठीकु आहे। 10.5 मिलियन, हाणे मिलियन में हूंदो आहे 10 लख। हाणे छो जो करे हे 10 मिलियन्स आहिनि, 10.5, त इन जो मतिलबु आहे तक़रीबन हे थी वेंदो, 1 मिलियन हुजे हा त चऊं 10 लख जेको आहे सो किलोमीटर, स्क्वायर किलोमीटर। हाणे 10 मिलियन आहे, तव्हां चवंदासीं 1 करोड़ स्क्वायर किलोमीटर थुले लेखे। ठीकु आहे। इहो तव्हांखे यादि करे छॾिणो आहे त 1 करोड़ तक़रीबन स्क्वायर किलोमीटर हिन जो एरिया आहे। अच्छा, 10%, हूअ एग्ज़ैक्ट 9.8% आहे, पर राउंड फिगर में अगेन तव्हां हिनखे 10% आबादी यादि रखी छॾियो त पॉपुलेशन ऑफ द वर्ल्ड, पूरी दुनिया में जेतिरा माण्हू आहिनि उन्हनि में जो 10% जेको आहे सिर्फ़ु यूरोप में रहंदा आहिनि। ठीकु आहे। टोटल आबादी जो 10%, या ईअं खणी चऊं त हर 10 में जो हिकिड़ो माण्हू यूरोप में रहंदो आहे। हाणे चऊं था इन जा मेंबर कंट्रीज़, तव्हां जेकॾहिं गूगल कंदव त तव्हांखे जेको आहे यूरोप जा मेंबर कंट्रीज़ मिलंदा, जेके उनजा हिसो आहिनि यूरोप में आहिनि, 44 मिलंदा, पर एक्चुअली 51 आहिनि। हाणे 44 हे आहिनि। ठीकु आहे। 5 मुल्क नोट करे छॾियो, रशिया, उनखां अलावा काज़ाकिस्तान, ठीकु आहे, आज़रबाईजान, जॉर्जिया ऐं टर्की। हाणे इहे छा आहिनि, इहे यूरेशिया सॾिया वेंदा आहिनि, यूरेशियन कंट्रीज़। ठीकु आहे। स्पेलूं हमेशह वांगुरु मुंहिंजूं कचियूं अथव। यूरेशियन जो मतिलबु आहे जेके अधु यूरोप में आहिनि, अधु एशिया में आहिनि, सिंपल इज़ डेट। टर्की जे लाइ त अक्सर तव्हां जंहिंखे पाण सोली सिंधी में तुर्की चवंदा आहियूं, जेको मुख़्तलिफ़ बुक्स में पढ़ंदा ईंदा हो, त अधु यूरोप में आहे, अधु जेको आहे सो एशिया में आहे। त हे 5 मुल्क आहिनि बेसिकली, जेके कुझु जेके आहिनि उनजो कुझु हिसो यूरोप में आहे ऐं कुझु हिसो जेको आहे सो एशिया में आहे। ठीकु आहे। सो 44 हे ऐं 5 हे घणा थी विया, 44 ऐं 5 49 थी विया, 49। 2 मुल्क जेके आहिनि उहे पॉलिटिकली हिकिड़े खंड में आहिनि, ऐं जेको आहे सो जोग्राफिकली या फिज़िकली ॿिए खंड में आहिनि। कहिड़ा कहिड़ा आहिनि, हिकिड़ो आहे असांजो साइप्रस, ठीकु आहे, ऐं ॿियो आहे आर्मेनिया। हाणे इहे 2 मुल्क बि यूरोप में बि लेखिया वेंदा आहिनि। हाणे फिज़िकल ऐं जोग्राफिकल मैप छा हूंदो आहे, थोरो भला इनखे बि सम्झी वठो त फिज़िकल ऐं जोग्राफिकल मैप में छा फ़र्क़ु हूंदो आहे। ॾिसो, हाणे जे मिसाल था वठूं, हिकिड़ो जेको आहे सो मशहूरु थर जेको आहे सो सहरा आहे, तव्हां ॿुधो हूंदो चोलिस्तान। हाणे चोलिस्तान बेसिकली इन जो कुझु हिसो इंडिया में अचे थो पियो ऐं कुझु हिसो पाकिस्तान में अचे थो पियो। ठीकु आहे। हाणे हे जेको आहे, जेका हीअ बाउंड्री आहे, इहा इन जी फिज़िकल बाउंड्री आहे, यानी कि नेचर में जेका बि शइ एग्ज़िस्ट कंदी आहे, उहा जेके असांजे तरफ़ां मुल्कनि जूं, शहरनि जूं, सूबनि जूं हदूं ठहियल आहिनि, उन्हनि खे त फॉलो न कंदा आहिनि न। जेकॾहिं कोई बि परिंदा हूंदा, या जेके असांजा जेके आहिनि सो बर्ड्स हूंदा आहिनि, उहे न ॾिसंदा त इंडिया जो बॉर्डर आहे हेॾे न वञो, हे पाकिस्तान जो बॉर्डर आहे हेॾे न वञो। दरिया कॾहिं बि न ॾिसंदो आहे त इंडिया पाकिस्तान या ॿिए कंट्रीननि जो बॉर्डर आहे हेॾे न वञो। सहरा अहिड़े तरीक़े सां जेके असांजूं ठहियल बाउंड्रीज़ आहिनि उनखे फॉलो न कंदा आहिनि। सो हिकिड़ो हूंदो आहे फिज़िकल बाउंड्री, यानी कि फिज़िकली उहे किथे एग्ज़िस्ट कनि था। ॿियो हूंदो आहे पॉलिटिकल बाउंड्री, यानी पॉलिटिकली कहिड़े एरिया में अचनि था पिया। सम्झ में अचेव थी ॻाल्हि। हाणे जेको सहरा आहे, चोलिस्तान आहे, इहो कुझु हिसो हिन जो इंडिया में आहे, तव्हां इंडियन मूवीज़ में ॾिसंदा हूंदो। कुझु हिसो असांजे पाकिस्तान में आहे। पाकिस्तान में जेको हिन जो हिसो आहे उहो वरी बावलपुर में तव्हां ॾिसंदा हूंदो, थर आहे, या जेके सहरा पाण चवंदा आहियूं, चोलिस्तान टच थींदो आहे, हेॾो ईंदो रहीमियार ख़ान, उनखां पोइ हे घोटकी में बि हिन जो कुझु हिसो लॻे थो पियो, जंहिंखे असां सरदारगढ़ चवंदा आहियूं। ठीकु आहे।
सो हाणे ॾिसो हे ॿिनि मुल्कनि में विरहाइजी थो वञे, वरी सूबनि जे लिहाज़ खां ॾिसे त हिन जो कुझु हिसो जेको आहे सो पंजाब में आहे, थोरो हिसो हुनजो सिंध में बि आहे। सो हाणे हे हिन जी फिज़िकल जेको आहे बाउंड्री आहे, हे हिन जी पॉलिटिकल बाउंड्री आहे। पॉलिटिकल बाउंड्री खे मां ब्लू कलर ॾेई छॾियां थो जीअं तव्हांखे थोरो क्लियर थी वञे। हाणे पॉलिटिकली हिन जो कुझु हिसो पाकिस्तान में आहे ऐं कुझु हिसो जेको आहे सो इंडिया में आहे। आई होप तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ईअं केतिरियूं शयूं आहिनि। हाणे जीअं जेको आहे दरियाए सिंध आहे, उहो असांजे जेके पॉलिटिकल मैप्स आहिनि उन्हनि खे त फॉलो न कंदो न, यानी कि उहो इंडिया पाकिस्तान ऐं फलाणो फलाणो मुल्क न ॾिसंदो, उनखे पंहिंजे रस्ते तां जीअं वहणो आहे उहो वहंदो। सो अहिड़े तरीक़े सां जेको आर्मेनिया ऐं साइप्रस आहिनि उहो फिज़िकली जेको आहे सो कंहिं ॿिए मुल्क में आहिनि, पॉलिटिकली उहे यूरोप में आहिनि, कॉन्टिनेंट में सॉरी। ठीकु आहे। हाणे जीअं जेको आहे साइप्रस ऐं आर्मेनिया ॿई यूरोपियन यूनियन जो हिसो आहिनि। ठीकु आहे। सो 44 मुल्क असां पढ़ी आयासीं जेके असां उनजा प्योरली जेको आहे सो यूरोप जा हिसो आहिनि। 5 मुल्क अहिड़ा हुया जेके यूरोप ऐं एशिया ॿिन्हिनि में आहिनि, ऐं 2 मुल्क असां पढ़ी आयासीं जेके बेसिकली जेको आहे सो फिज़िकली त ॿियनि कॉन्टिनेंट्स में आहिनि, पॉलिटिकली कंहिं में आहिनि, यूरोप में कंसीडर कया वेंदा आहिनि, यूरोपियन यूनियन जो हिसो आहिनि। हाणे यूरोपियन यूनियन छा आहे? यूरोपियन यूनियन यूरोप जी वॾी में वॾी उतां जे मुल्कनि जी हिकिड़ी ठहियल ऑर्गेनाइज़ेशन आहे, EU सां जंहिंखे शो कयो वेंदो आहे। हाणे इन जा मेंबर कंट्रीज़ केतिरा आहिनि? 27। हे पेपरनि में ईंदो आहे, हे अलॻि सां ऑर्गेनाइज़ेशन आहे। इन ते जॾहिं मां तव्हांखे ऑर्गेनाइज़ेशन्स पढ़ाईंदुमि, UNO, सार्क, G8, यूरोपियन यूनियन, नेटो, त उन्हनि में पाण इहे सभु बि कवर कंदासीं। अच्छा, हिन में क्वेश्चन ईंदो आहे यूरोपियन यूनियन, पहिरियों त जेके हिन में 27 मुल्क आहिनि इन्हनि जी पाण में हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ठहियल आहे जेके फ्री ट्रेड कंदा आहिनि, ऐं इन खां अलावा इन्हनि जे विच में को बॉर्डर न आहे। ऐं इन्हनि में जेकॾहिं तव्हां कंहिं बि हिकिड़े मुल्क जो वीज़ा वठो था या इन जा नेशनल आहियो त तव्हां कंहिं बि मुल्क में वञी करे रही सघो था पिया। यानी इन 27 मुल्कनि में कंहिं बि हिकिड़े मुल्क जो वीज़ा वठो, 27 मुल्क में तव्हां 27 मुल्क बग़ैर वीज़ा जे तव्हां घुमी सघो था पिया। इन्हनि 27 मुल्कनि में हिकिड़ी ट्रेन हलंदी आहे। हाणे छाजे करे इन्हनि जेका जंग वारी ऐं वेड़ वारी जेका ठर्क हुई न उहा पूरी करे छॾी। जीअं पाकिस्तान ऐं इंडियन वारनि जे जेको आहे जेके रहाकू आहिनि या उन्हनि जा जेके सिटीज़न्स आहिनि, जीअं तव्हां असां पाकिस्तानी ऐं इंडिया, असांखे अञा ठर्क मौजूदु आहे न। जॾहिं बि वेड़ जी ॻाल्हि हूंदी आहे, वॾा उतावला थी वेंदा आहियूं, तकड़ में चवंदा आहियूं तहस नहस कर दो, असां वटि फलाणो बम आहे, उन्हनि वटि त सेकेंड वर्ल्ड वार खां पहिरियों इन्हनि जे विच में बि इहा ठर्क मौजूदु हुई। यूरोपियन यूनियन जेका बि सेकेंड वर्ल्ड वार हले पई, उन में हालांकि ॿाहिरियां मुल्क बि इन्वॉल्व हुया, जीअं जेको आहे सो अमेरिका हुयो, जापान हुयो ऐं रशिया हुयो, पर उनजो जेको मेन हब हुयो जिते फिज़िकली जेको आहे सो वार हले पई, उहो किथे हुयो? यूरोप में हुयो। ठीकु आहे। सभु जा सभु मुल्क कुतनि वांगुरु हिक ॿिए सां विढ़नि पिया। पोइ आख़िर में हली हली उहे इन नतीजे ते पहुता त भाई इन वेड़ में कुझु न आहे रहियो। जेके असां अरबें खरबें रुपया इन में ज़ाया कयूं था, हज़ारें लखें ऐं करोड़ें जानियूं ज़ाया कयूं था, उहे इंसाननि जी बहितरी लाइ जेको आहे सो थियनि। सो हे सालनि जी माना इहा हालत हुई। जीअं हाणे सूअर जे लाइ मां अक्सर ॿुधाईंदो आहियां त सूअर ईसाईयत में बि हराम आहे। सूअर जेके ईसाई कंट्रीज़ आहिनि, तक़रीबन हिते जेको आहे मोस्टली जेको आहे सो क्रिश्चन कंट्रीज़ आहिनि, उन्हनि में बि इहो हराम हुयो। ऐं इहो सेकेंड वर्ल्ड वार खां पोइ इन्हनि खाइणु शुरू कयो, छो जो एॾी लंबी हली, 1939 खां 1945 ताईं इहा जंग हली, त इन में जेके फैमिलीज़ हुयूं उहे मजबूर थी वयूं, उहे वञी करे जेके शहरनि जे हेठों जेके गटरनि जा वॾा वॾा टनल ठहियल हूंदा या वॾा तव्हां रूलर ॾिठा हूंदा, उते वञी फैमिलीज़ रहंदियूं, झंगनि में रहंदा। जॾहिं खुराक जी कमी थी वई त पोइ मजबूरनि उन्हनि सूअर खाइण बि शुरू कयो। पोलैंड में इहा हालत हुई त जॾहिं उते जेको आहे सो उन्हनि खे को बि अहिड़ो ज़ख़्मी मिलंदो न, जॾहिं जंग खां पोइ कुझु ॾींहं विच में ब्रेक मिली वेंदो, त उहो ॾिसंदा जेकॾहिं को अहिड़ो ज़ख़्मी आहे जंहिं ते घणो ख़र्चु लॻंदो या पोड़ो आहे, एज वॾी अथसि, उनखे पंहिंजे हथ सां हुनजी फ़ौज या हुनजा माण्हू पाण गोली हणी छॾंदा। छो? इस्पतालूं भरियल हुयूं, रिसोर्सिस जी कमी हुई, एतिरो न हूंदो। पोइ इन करे ॾिसंदा जेको कम वारो माण्हू आहे उनखे ज़िंदा रखंदा, बाक़ी खे पाण हथ सां जेको आहे गोली हणी छॾंदा। हे एतिरा साल फर्स्ट वर्ल्ड वार में बि सेकेंड वर्ल्ड वार में विड़ी पोइ आख़िर में इन नतीजे ते पहुता त भाउ हिन में कुझु बि न आहे। हाणे मोस्ट पीसफुल जेको आहे सो कंट्रीज़ आहिनि दुनिया में, मोस्ट डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, बहितरीनु ज़िंदगी गुज़ारनि था। छाजे करे? जंग जा नताइज ॾिठियूं वेठा आहिनि। पर तव्हां असां पाकिस्तानी जेके आहिनि उन्हनि में अञा जेको आहे इहा ठर्क मौजूदु आहे वेड़ वारी। बहरहाल 27 हिन जा कंट्रीज़ आहिनि। अच्छा, इन जो लेटेस्ट कंट्री पुछियो वेंदो आहे सभिनि मां कहिड़ो आहे? क्रोएशिया। क्रोएशिया हिन जो लेटेस्ट कंट्री आहे जेको 2013 में हिन जो मेंबर थियो। 2005 में हिन अप्लाई कयो हुयो, यानी कि 2011 में कुझु रिस्ट्रिक्शन्स हुयूं जेके ख़तमु कयूं हुयूं। बहरहाल 2013 में हिनखे यूरोपियन यूनियन जो हिसो ठाहियो वियो। ठीकु आहे। हाणे इन जो यूरोपियन यूनियन जे झंडे जे बारे में बि सुवाल ईंदो आहे। ब्लू कलर जो बैकग्राउंड आहे, 12 हुन ते स्टार ठहियल आहिनि, हीअं करे गोल राउंड शेप में 12 स्टार ठहियल आहिनि। हाणे इहो बि कॾहिं कॾहिं जेको आहे सो पेपरनि में पुछियो वेंदो आहे, इहो ध्यान में रखी छॾियो। ब्लू कलर जो बैकग्राउंड अथसि, येलो कलर जा स्टार अथसि। घणा स्टार हूंदा आहिनि? 12। यूरोपियन यूनियन जी ॻाल्हि हले थी, पूरे यूरोप जी न। पूरे यूरोप में जेके ॿुधायोमांव 44 या 51 कंट्रीज़ आहिनि, उनमें 27 हिन जा हिसो आहिनि। आर्मेनिया हिकु जेको साइप्रस आहिनि उहे बि हिन जो हिसो आहिनि। ऐं छाजे करे थिया? हे वरी माना यूरोप जो बि ईअं सम्झो त प्योर ऐं क्रीम आहे, यानी सभु जा सभु मुल्क जेके आहिनि फ्रीली ट्रेड कंदा आहिनि, हिक ॿिए ॾे ईंदा वेंदा आहिनि। अच्छा, हाणे पाण अचूं था पिया अॻिते। अच्छा, लार्जेस्ट कंट्री यूरोप जो पेपर में पुछियो वेंदो आहे। लार्जेस्ट कंट्री जेको आहे उहो रशिया आहे। स्मॉलेस्ट कंट्री कहिड़ो आहे? स्मॉलेस्ट कंट्री आहे वेटिकन सिटी।
हाणे वेटिकन सिटी तो तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हीउ दुनिया जो नंढो में नंढो मुल्क आहे, सिर्फ़ु यूरोप जो न, दुनिया जो नंढो में नंढो मुल्क आहे। हिन में आबादी तक़रीबन थुले लेखे 1000 आहे। ऐं इहो इटली जे अंदरि हिकिड़ो ईअं सम्झो किलो ठाहे करे बाउंड्री ॾेई करे हिते जेके बि क्रिश्चियनिटी जा ईसाई जा जेके पॉप्स आहिनि, जेके असांजा जीअं मिसाल इमाम काबा हूंदो आहे या जेके वॾा वॾा आलिम हूंदा आहिनि, हे उन्हनि जे लाइ हिकिड़ो अलॻि सां मुल्क ठाहियो आहे। हिनखे हिकिड़ी नंढड़ी जे शहर हुजे उनखे किलो ॾेई करे उनखे मुल्क जो दर्जो ॾिनो वियो आहे। सो हे वेटिकन सिटी जेको आहे दुनिया जो नंढो में नंढो मुल्क आहे, दुनिया में घटि आबादी बि इन में ई आहे। ऐं यूरोप जो जेकॾहिं पुछियो वञे त ऑब्वियसली इहो वेटिकन सिटी आहे। ठीकु आहे। अच्छा, ॿ यूनाइटेड नेशन जॾहिं पाण पढ़ंदा त इनशाला त उनजा 193 जेके मेंबर कंट्रीज़ आहिनि, ॿ जेके आहिनि उनजा ऑब्ज़र्विंग स्टेट्स आहिनि, उन्हनि में जो हिकिड़ो इहो आहे वेटिकन सिटी। ॿ ऑब्ज़र्विंग, ॿियो छा आहे फ़लस्तीन बि छा आहे हिन जो यूनाइटेड नेशंस जो हिसो न आहे, बल्कि ऑब्ज़र्विंग स्टेट्स में ईंदो आहे। इहा एडिशनल इंफॉर्मेशन ई तव्हांखे ॾेई छॾी। अच्छा, इन खां अलावा असां अचूं था लार्जेस्ट कोस्ट लाइन। हाणे लार्जेस्ट कोस्ट लाइन जेका आहे, यानी कोस्ट लाइन चइबो आहे समुंडी किनारे खे, समुंडी पट्टी खे। जीअं असां पाकिस्तान जो नक्शो ॾिसंदा आहियूं हीअं करे हीअं हूंदो आहे, हिते असांजो अरेबिक सी लॻंदो आहे। ठीकु आहे। हे जेका आहे असांजी कोस्ट लाइन आहे, जंहिंमें हिते कराची अची वेंदो आहे, हिते बलोचिस्तान अची वेंदो आहे। सो हे असांजी कोस्ट लाइन आहे। ईअं वॾी में वॾी कोस्ट लाइन कहिड़ी आहे? नॉर्वे जी। नॉर्वे जेको यूरोपियन कंट्री आहे उनजी जेको आहे सो छा आहे, लार्जेस्ट कोस्ट लाइन आहे। समुंड सां समुंडी पट्टी वॾी में वॾी कहिड़े यूरोपियन कंट्री खे लॻे थी? नॉर्वे खे। अच्छा, दुनिया जे लिहाज़ खां ॾिसूं त कंहिंखे वॾी में लार्जेस्ट कोस्ट लाइन आहे? कैनेडा। ठीकु आहे। कैनेडा छा आहे? फर्स्ट नंबर ते लार्जेस्ट कोस्ट लाइन। जेकॾहिं पेपर में कॾहिं बि अची वञे पूरी दुनिया में वॾो में वॾी कोस्ट लाइन कंहिंजी आहे? कैनेडा जी। सेकेंड लार्जेस्ट कंहिंजी आहे? नॉर्वे जी। जेकॾहिं यूरोप में सिर्फ़ु पुछनि त सेकेंड लार्जेस्ट कंहिंजी आहे त पोइ नॉर्वे खे टिक कंदो। होपफुली तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। अच्छा, हाणे यूरोप खे असां जेकॾहिं थोरो तव्हांखे मां वर्ल्ड मैप ते ठाहे करे ॾेखारियां त बेसिकली यूरोप आहे कीअं। पहिरियों बि जेकॾहिं तव्हां मुंहिंजा वर्ल्ड मैप वारा लेक्चर्स ॾिठा हूंदो त ठीकु आहे, न त जेके रेगुलर क्लासिस हूंदा उन्हनि में तव्हांखे उहे लेक्चर्स मिली वेंदा। ॾिसो, थोरो असांखे सम्झूं था पिया त हिते असांजो नॉर्थ अमेरिका आहे, हे मां डिटेल में पढ़ायो आहे। हिते असांजो साउथ अमेरिका आहे, हिते असांजो एटलांटिक ओशियन आहे। ठीकु आहे, एटलांटिक ओशियन। अच्छा, हिते असांजो यूरोप आहे, हिते असांजो अफ्रीका आहे, हिते विच में मेडिटेरियन सी आहे। हिते कहिड़ो आहे? मेडिटेरियन सी। ठीकु आहे। हेॾे असांजो वरी छा आहे? एशिया आहे। अच्छा, हिते असांजो आर्कटिक ओशियन आहे, हे आर्कटिक ओशियन थी वियो। हाणे यूरोप जे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेकॾहिं नक्शो ठाहियूं त तव्हांखे मां हमेशह ॿुधायांव नक्शे में मथे नॉर्थ हूंदो आहे। जॾहिं बि तव्हां नक्शे खे पढ़ंदा राइट साइड ते ईस्ट हूंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हेॾे जेकॾहिं मशरिक़ आहे त हेॾे मग़रिब हूंदो, हेॾे वेस्ट थी वेंदो। मथे जेकॾहिं नॉर्थ आहे त हेठि छा थी वेंदो? साउथ। सो असां जेकॾहिं हिन खे बि हिन पैमाने सां ॾिसूं त मथे असांजो नॉर्थ थी वेंदो, हेठि जेको आहे सो साउथ थी वेंदो, हिन पासे ॾे ईस्ट आहे, हिन पासे ॾे छा आहे? वेस्ट आहे। हाणे यूरोप में तव्हां को सुवाल अची पुछी सघनि था, पेपरनि में अक्सर पुछियो बि वेंदो आहे, डिपेंड कंदो आहे केतिरे स्केल जी टेस्ट आहे। 5 स्केल में नॉर्मली एतिरा न पुछंदा आहिनि, 14, 16, 15, 16 स्केल में इहे इन टाइप जा क्वेश्चन पुछी सघनि था। यूरोप जे नॉर्थ में मथे पासे ॾे नॉर्थ हूंदो आहे, नॉर्थ में आर्कटिक ओशियन आहे। ऐं लेफ्ट साइड ॾों या वेस्ट में तव्हां खां पुछी सघनि था त उते छा थींदो? एटलांटिक ओशियन। आसान थी वियो। दुनिया में 5 ओशियन आहिनि। 2 ओशियन जेको आहे यूरोप जेको मथों आहे, हे नंढो में नंढो ओशियन आहे दुनिया में। ठीकु आहे। हे सेकेंड लार्जेस्ट ओशियन आहे वर्ल्ड में। ऐं लेफ्ट साइड ॾों या वेस्ट में छा थी वियो? हे थी वियो एटलांटिक ओशियन। हेठों या साउथ में असां ॾिसूं त छा आहे? मेडिटेरियन सी आहे। ठीकु आहे। कहिड़ो आहे? मेडिटेरियन सी। ऐं राइट साइड ॾों छा अथसि? या ईस्ट में छा अथसि? एशिया अथसि। आसान थी वियो न। यूरोप जे मथों या नॉर्थ में आर्कटिक ओशियन, लेफ्ट साइड ॾों या वेस्ट में छा आहे? एटलांटिक ओशियन। हेठों या साउथ में छा अथसि? मेडिटेरियन सी। ऐं उनखां पोइ राइट साइड ॾों असांजो छा आहे? एशिया आहे। अच्छा, हाणे हिते क्वेश्चन हिकिड़ो ईंदो आहे, अक्सर पुछियो वेंदो आहे त स्ट्रेट ऑफ गिब्राल्टर जेको आहे सो कंहिंखे अलॻि करे थो पियो या मिलाए थो पियो। पहिरियों त स्ट्रेट सम्झो छा हूंदो आहे? स्ट्रेट चइबो आहे समुंडी पट्टी खे, ए नैरो स्ट्रिप ऑफ वाटर। यानी कि हाणे हिते ॾिसो, हितां हिकिड़ी समुंडी पट्टी आहे नंढड़ी, जेका मेडिटेरियन सी ऐं हिनखे पाण में कनेक्ट करे थी। यानी कि जेकॾहिं हीअ पट्टी न हुजे बिलफर्ज़, त जंहिंखे मेडिटेरियन सी में वञिणो हुजे त उनखे वॾो लंबो रस्तो तइ करे अचिणो पवंदो। पर हिते छो करे नंढड़ी समुंडी पट्टी आहे, जंहिंखे स्ट्रेट ऑफ गिब्राल्टर चयो वेंदो आहे, त हिते का बि ॿेड़ी हूंदी, शिप हूंदी, त उहा डायरेक्ट हितां मेडिटेरियन सी में अची सघे थी पई। ठीकु आहे। हिन जो छा नालो आहे? स्ट्रेट ऑफ गिब्राल्टर। हे एग्ज़ैक्ट लोकेशन इहा न आहे, तव्हांखे सम्झाइण जे लाइ मां इहो ठाहियो आहे। हाणे स्ट्रेट ऑफ गिब्राल्टर कनेक्ट्स एटलांटिक ओशियन विथ मेडिटेरियन सी।
ठीकु आहे। या वरी सामुंडी पट्टी आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿिनि हिसनि खे पाण में जेको आहे सो अलॻि कंदी हूंदी, कंहिंखे कंहिंखे अलॻि करे थी। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हीअ जेकॾहिं न हुजे सामुंडी पट्टी ऐं हिते ख़ुश्की हुजे त हे यूरोप ऐं अफ्रीका पाण में मिली वेंदा न, त हिते कंहिंखे कंहिंखे अलॻि करे थी पई। या ईअं चवंदा स्ट्रेट ऑफ गिब्राल्टर कनेक्ट्स, कंहिं ॿिन्हिनि खे मिलाए थी पई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन में समुंड जी ॻाल्हि कंदासीं, चवंदासीं एटलांटिक ओशन विथ मेडिटेरियन सी। जेकॾहिं चवनि स्ट्रेट ऑफ गिब्राल्टर सेपरेट्स, चवंदासीं यूरोप फ्रॉम अफ्रीका। यूरोप में आई थिंक स्पेन खे, ऐं हेॾे अफ्रीका में जेको आहे सो मोराको। हूअं कॉन्टिनेंट जे लिहाज़ खां ॾिसिजे त अफ्रीका ऐं यूरोप खे जेको आहे सो अलॻि करे थी पई, पर जेकॾहिं उनजा मुल्क पुछनि त स्ट्रेट ऑफ गिब्राल्टर सेपरेट्स स्पेन फ्रॉम मोराको। हिते यानी कि मोराको आहे, हिते ईअं सम्झो स्पेन आहे, इन्हनि ॿिन्हिनि खे अलॻि कंदी आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे समुंड या विच में पाणी अची वेंदो त हे ॿई जेके आहिनि मुल्क पाण में छा थी वेंदा, अलॻि थी वेंदा। अच्छा, जेकॾहिं हिकिड़ो ॿियो अहम सुवालु अक्सर पुछियो वेंदो आहे त कॉन्टिनेंट विद नो जेको आहे सो डेज़र्ट, जंहिंमें कोई बि डेज़र्ट या सहरा न आहे, यूरोप आहे। बाक़ी सॼी दुनिया में जेके बि आहिनि उन सभिनी में डेज़र्ट मौजूदु आहे, यूरोप में कोई बि डेज़र्ट न आहे। ठीकु आहे, कॉन्टिनेंट विद नो डेज़र्ट इज़ यूरोप। अच्छा, हाणे इन जो लार्जेस्ट आइलैंड पुछियो वेंदो आहे। आइलैंड छा खे चइबो आहे? हिनखे आइसलैंड न पढ़िबो, एस साइलेंट आहे, आइलैंड पढ़िबो आहे। आइलैंड चइबो आहे जंहिंखे पाण छा चवंदा आहियूं, ॿेट। ठीकु आहे, हाणे आइलैंड जो मतिलबु हूंदो आहे त जेको आहे सो ख़ुश्की जो अहिड़ो टुकड़ो जेको सराउंडेड बाय वाटर, जेको चइनी पासनि ॾों पाणी हुजे। समुंड जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो न, हीअं पट्टी हूंदी आहे, यानी कि हेॾो बि पाणी हूंदो आहे चौधारी, विच में ख़ुश्की हूंदी आहे, यानी कि जेको आहे सो ख़ुश्की जो अहिड़ो टुकड़ो सराउंड जेको चइनी तरफ़नि ॾों पाणी सां सराउंड थियल हुजे, यानी कि पीस ऑफ लैंड सराउंडेड बाय वाटर फ्रॉम 4 साइड्स, उनखे छा चयो वेंदो आहे, आइलैंड। जेकॾहिं 3 साइड्स ॾों हुजे त उनखे पेनिनसुला चयो वेंदो आहे। स्पेलिंग हाणे मूंखे यादि नथो। पेनिनसुला, पेनिनसुला हूंदो आहे पीस ऑफ या जेको आहे पीस ऑफ लैंड सराउंडेड बाय वाटर फ्रॉम 3 साइड्स। जीअं सऊदी अरेबिया इज़ अ पेनिनसुला, तव्हां उन मैप खणी ॾिसो न, 3 पासनि ॾों उनखे पाणी आहे। ठीकु आहे, सो आइलैंड तव्हांखे सम्झ में 4 पासनि ॾों पाणी हूंदो आहे ऐं पेनिनसुला में 3 पासनि ॾों पाणी हूंदो आहे। लार्जेस्ट आइलैंड जेको आहे उनजो आहे ब्रिटेन, जंहिंखे पाण बर्तानिया चवंदा आहियूं। ठीकु आहे, हाणे ब्रिटेन या यूनाइटेड किंगडम जेको आहे उहो 4 मुल्कनि ते पहिरियों बि तव्हांखे मां पढ़ायो आहे, मुश्तमिल आहे। इन जे बारे में अक्सर सवाल बि ईंदो आहे, थोरो इहो सम्झी छॾियो त हिन जे अंदरि 4 मुल्क आहिनि। यूनाइटेड किंगडम 4 मुल्कनि जो इलाइक़ो आहे। कहिड़नि कहिड़नि जो? सभिनि खां पहिरियों इंग्लैंड, उनखां पोइ वेल्स, उनखां पोइ स्कॉटलैंड ऐं उनखां पोइ आयरलैंड। यानी कि इहे 4 मुल्क आहिनि जंहिं इलाइक़ो करे छा चयो आहे त दुनिया सां जेके असांजा सफ़ारती मामलात हूंदा उहे गॾु हूंदा। बाक़ी सभु शयूं तक़रीबन हिन जो अलॻि आहिनि, हिन जो कैपिटल बि अलॻि आहे, हिन जी हुकूमतूं बि अलॻि आहिनि। कुझु मामलात आहिनि जंहिंमें जेको आहे पाण में गॾु थी मुतहद थी ऐं गॾिजी डील कंदा आहिनि। हाणे जीअं तव्हां ॾिठो हूंदो त स्कॉटलैंड जी क्रिकेट टीम अलॻि आहे, आयरलैंड जी क्रिकेट टीम अलॻि आहे। इंग्लैंड जी जॾहिं बि हूंदी आहे या जेकॾहिं वर्ल्ड कप खेॾियो वेंदो आहे त हुन में लिखी ॾींदो आहे इंग्लैंड एंड वेल्स। ठीकु आहे, सो हे अलॻि अलॻि मुल्क आहिनि। 4 मुल्कनि जे इलाइक़े सां छा थो ठहे, यूनाइटेड किंगडम। अच्छा, छो जो एग्ज़ाम पॉइंट ऑफ व्यू खां असां पढ़ूं था पिया त असां कुझु शयूं अहिड़ियूं डिस्कस कंदासीं जेके पेपरनि में पुछियूं वेंदियूं आहिनि। ऐं हिकिड़ो मशहूरु बुक आहे शाहबनामा, जंहिंजो अक्सर मां ज़िक्र कंदो आहियां। शाहबनामे में कुदरतुल्ला शाह जेको पहिरियों मुस्लिम जेको आहे CSS अफ़सर हुयो, खणी अचो जो उन महिल ICS हूंदी, छो जो पाकिस्तान इंडिया ने अलहदा न थिया हुया, इंडियन कमीशन सर्विस। त पहिरियों मुस्लिम जेको आहे सो इहो ICS अफ़सर हुयो। इन खां इहो सुवाल कयो हुयो त कहिड़ो मुल्क जेको आहे सो बूट वांगुरु, लॉन्ग बूट वांगुरु नज़र ईंदो आहे, कुझु हिन टाइप जो शेप हूंदो आहे। इहो इटली आहे। इटली जो लॉन्ग बूट वांगुरु शेप आहे। जेकॾहिं मैप खे तव्हां उबतो करे ॾिसंदो त तव्हांखे कहिड़े शूज़ जो ॾेख ॾींदो, इहो पुछियो वेंदो आहे अक्सर। या शूज़ ऑफ यूरोप बि चयो वेंदो आहे हिनखे, इटली आहे। ठीकु आहे, अच्छा हाणे यूरोप में अचूं था पिया, पुछियो वेंदो आहे लार्जेस्ट रिवर। हाणे हे सभु मां लार्जेस्ट लिखां थो। लार्जेस्ट रिवर जेका आहे उहा वोल्गा रिवर आहे। वोल्गा, वोल्गा किथे आहे? रशिया में आहे। ठीकु आहे, अच्छा अहिड़े तरीक़े सां लार्जेस्ट आइलैंड पुछियो वेंदो आहे, ब्रिटेन तव्हांखे पढ़ायमि। लार्जेस्ट कोस्ट लाइन तव्हांखे ऑलरेडी पढ़ायो आहे, नॉर्वे आहे। लार्जेस्ट पोर्ट, ठीकु आहे, बंदरगाह जेके चवंदा आहियूं, बंदरगाह हूंदी आहे जिथे समुंडी किनारो हूंदो आहे ऐं उते जेको आहे सो ट्रेड थींदो आहे, कारोबार थींदो आहे। लार्जेस्ट पोर्ट जो नालो आहे रोटरडम, ROTTERDAM आहे या DUM आहे, इहो ॾिसी वठिजो। इहो नेदरलैंड में आहे। ठीकु आहे, हाणे इहो बि तव्हां खां पुछी सघनि था पिया, नेदरलैंड में। हाणे हिते एडिशनल इंफॉर्मेशन ॾींदो हलां त नेदरलैंड जो पुराणो नालो हॉलैंड हुयो, पेपरनि में अक्सर पुछियो वेंदो आहे। हॉलैंड जो कैपिटल सिटी एम्स्टरडेम आहे। ठीकु आहे, अच्छा जेके नेदरलैंड या हॉलैंड जा रहाक हूंदा आहिनि उनखे डच चयो वेंदो आहे। कुझु अहिड़ा आहिनि जंहिंजो नालो डिफरेंट आहे, इन करे पेपरनि में पुछियो वेंदो आहे। हे बि कॾहिं कॾहिं पुछी वठंदा आहिनि। नेदरलैंड जा जेके रहाक हूंदा आहिनि, सिटीज़न्स ऑफ नेदरलैंड्स आर कॉल्ड डच। ठीकु आहे, अच्छा नेदरलैंड में ई हिकिड़ो शहर आहे द हेग, जंहिंजे अंदरि ICJ इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस, ICJ
इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिस, दुनिया जी जेका वॾी में वॾी आलमी अदालत जंहिंखे चवंदा आहियूं उनजो हेडक्वार्टर आहे, या ICJ काथे आहे, द हेग में, द हेग काथे आहे, नीदरलैंड में, ठीकु आहे। पर हिन कैपिटल सिटी द हेग न आहे, कहिड़ो आहे, एम्स्टरडेम आहे। ऐं जेको आहे सो इन्हनि जे राहकू खे या इन जे माण्हुनि खे छा चयो वेंदो आहे, डच चयो वेंदो आहे। सो लार्जेस्ट पोर्ट जेको आहे उहो कहिड़ो आहे, रोटरडम। अच्छा, लार्जेस्ट लेक तव्हां खां पुछनि त उहा आहे लाडोगे, LADOGE, लाडोगे। इहा काथे आहे, स्विट्ज़रलैंड में आहे। लार्जेस्ट लेक ऑफ यूरोप, लार्जेस्ट लेक ऑफ यूरोप को छा आहे, लाडोगे, ऐं इहा काथे आहे, स्विट्ज़रलैंड में आहे। अच्छा, अहिड़े तरीक़े सां लार्जेस्ट पीक रहिजी वई, हिन वक़्तु मूंखे नालो ज़हन में नथो अचे, मां तव्हांखे चेक करे ॿुधायां थो। हाणे जेके जेके शयूं यूरोप जूं हुयूं तव्हांखे मां उहे सभु पढ़ाया आहिनि, त इन जो एरिया केतिरो आहे, इन जी जेको आहे सो पॉपुलेशन केतिरी आहे, यानी कि 10% जेको आहे सो पूरी दुनिया जी जेका पॉपुलेशन आहे उनजो 10% आहे, ठीकु आहे। अच्छा, उन खां अलावा असां हुनजो मैप पढ़ी आयासीं, जोग्राफिकल मैप, उन जा मेंबर कंट्रीज़ 44 हूंदा आहिनि, पर पॉलिटिकली ऐं जेको आहे सो जोग्राफिकली सॼा टोटल मिलायूं त 51 थींदा। यूरोपियन यूनियन में 27 मुल्क आहिनि, जेको लेटेस्ट आहे उहो कहिड़ो आहे, क्रोशिया कॾहिं जॉइन कयईं 2013 में। उनजो जेको आहे शेप कीअं आहे, यूरोप जे जेको आहे लेफ्ट राइट ऐं जेको आहे सो नॉर्थ साउथ में कहिड़ा कहिड़ा मुल्क आहिनि, जेके जेके शयूं लार्जेस्ट, स्मॉलेस्ट, इहे सभु शयूं कोशिशि कयूं तव्हांखे पढ़ायूं आहिनि, ऐं कोशिशि कयो आहे तक़रीबन यूरोप जी हर शइ तव्हांजी कवर थी वञे। अफ्रीका, एशिया ऑलरेडी पढ़ायल आहे या उनजो लेक्चर रिकॉर्ड थियल आहे। अच्छा, लैंडलॉक्ड कंट्रीज़ रहिजी आहे, सॉरी, यूरोप में लैंडलॉक्ड कंट्रीज़ 14 आहिनि, ठीकु आहे। हाणे इहो यादि रखी छॾियो, यूरोप में लैंडलॉक्ड कंट्री चइबो आहे जंहिंजे कोई बि जंहिंखे समुंड टच न थिए। जीअं असांजे पड़ोसी मुल्क अफ़गानिस्तान लैंडलॉक्ड कंट्री आहे, अफ़गानिस्तान में कोई समुंड न आहे। पाकिस्तान इज़ नॉट अ लैंडलॉक्ड कंट्री, छो, असांखे समुंड टच थिए थो पियो। हाणे हिन में 14 मुल्क आहिनि जंहिंखे कोई बि समुंड टच नथो थिए। नंबर ऑफ लैंडलॉक्ड कंट्रीज़ इन यूरोप इज़ 14। हाणे इहो अक्सर पुछियो वेंदो अथव। सो आई होप तव्हांजे लाइ यूरोप जेको आहे सो हलवो थी वियो हूंदो। हिन लेक्चर खे 1-2 दफ़ा ॾिसो, हिन में जेके अहम पॉइंट्स हुजनि उहे बुलेट फॉर्म में पाण वटि नोट करे रखी छॾियो। थैंक यू सो मच।